सलामकुम बाबू। वालेकुम सलाम अदा। बिस्मिल्लाह अदा। बिस्मिल्लाह भाई। बैठो बैठो जरा बैठो बैठो बैठो। ये खबर अदा कुछ तो नहीं सदा क्यों गाड़ो गिर आओ अदा छा कजे हूँ ॿ टे दफ़ा सेठ सां तोला ॻाल्हायो आहे पर काल्ह नेठि जवाबु ॾेई छॾियां तोखे शाबाश हुजे अदा जो मुंहिंजे लाइ एॾी कोशिशि पियो करे। इहो तूं छा थो चवे अली तूं मुंहिंजो भाउ आहीं बच्चो आहीं मूंखां जेका मदद पुॼंदी सा तोसां कंदुसि। महिरबानी अदा। अलाह वॾो फिक्र न कर अॼु ई कुझु पैसा अथई फिलहाल रखी छॾ। न अदा अदा तूं पाण बचड़े वाला आहीं इहे पैसा तूं पाण वटि रखी छॾ। असांजो अलाह असां सां जीअं हूंदो तीअं थींदो। बिस्मिल्लाह कर अदा ई वठ कमु ईंदई तूं मुंहिंजो भाउ आहीं और तुंहिंजी मदद पियो कयां। अदा मां मुहताज न आहियां हला फिरां पियो अलाह तोखे गंज ॾींदो अदा इहे पैसा रखी छॾ तूं पाण वटि। बाबा जरा न बस जो मालिक तोखे मुआवज़ो ॾे त मोटाए ॾिजां फिलहाल त रखी छॾ न। अदा अदा ही हथ न मुफ़्त जो माल वठण ते हिरी पिया त पोइ मां सचपच अपाज थी पवंदसि। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो छो कोन था। अदा अदा तूं ज़िद छॾ न मूं चयो न त या तोखे उधारा पियो ॾियां वठ यार कीअं सम्झायां तोखे भाॼाई ही त अॼु ई ज़िद पियो करे ही तूं ई वठ रख घर में कम ईंदा। ख़बरदार जबल मूंखे ख़ैरात कान थी खपे। यार तूं तॾहिं छा जो ठहियल आहीं न कंहिं मिट माइट जी मदद थो वठी न का नौकरी थी मिलई भली केसि ताईं ईअं हलंदे हा जेसीं भली सघियसि। चङो अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी। वॾे भाउ जी हैसियत में जेको मुंहिंजो फर्ज़ हो सो निभायमि अॻिते तुंहिंजा नसीब। चङो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अब गुल मोहम्मद घर वेठे कुछ पैसा ॾियण आई सेब मोटाए छॾी घर में कणो कोन थो लभे खाइण लाइ मिटी खाईंदासीं छा मूंखे त सम्झ में कोन थो अचे त थींदो छा। तोखे सम्झ में ईंदो बि कोन। तेरे दर ते अची ॾिस केरु आहे। हा हा ॾिसां थो। वालेकुम सलाम अदा खुश आहीं चङो भलो जुड़ महिरबानी दुआ अड़ी पुफी जमीले खैर सां खुश कहीं भली तबियत ठीक आहे शुक्र अल्लाह जो तो खुश आहे न पुट। अच्छा दा पाण अंदर था ॻाल्हायूं थो हले वे हाँ भाऊ कर ख़बर है जल्दी में न्यापो ॾियारे मोकिले ख़ैर त आहे बस अदा तोखे इन लाइ तकलीफ़ न त भली अलीअ जी हालत मूंखां हाणे नथी ॾिठी थिए। छो छा थियो। काल आउं वटि वियोसि कुझु पैसनि ॾियण लाइ यार हुन त मूंखां टुको बि न वरितो। चरियो थियो आहे न तो वटि भला छा कंदो। बसि तूं ई सम्झीसि तुंहिंजो दोस्त आहे मूं हिकिड़ो ॿियो तरीक़ो सोचियो आहे तूं हाणे हीअं कर ही कुझु पैसा आहिनि ही खणी तोखे पंहिंजा करे ॾेई छॾ। चओ मां ॾिसां त छो थो वठे पर भाऊ अॼु आहे मुंहिंजी हिकिड़ी कैसेट जी रिकॉर्डिंग जी मां सुभाणे ॾेई ईंदोमांसि। ठीकु ठीकु पर हे पैसा कंहिं बि न हुननि खे पहुचा न पैसा पहुची वेंदा तूं दिलि जाए कर महिरबानी ठीकु आहे न ठीकु ॿियो सभु ख़ैर ठीकु मां वञा अचां ठीकु ठीकु भले अच्छा अदा जी मूं चयो मिया ठीकु कजां हाज़िर हाज़िर चङो पुफी भला हलां थो। अबा जमीले जी
अब मानी न पानी बस ईअं ई हले पियो वरी ॿिए कंहिं दफ़े पंहिंजो घर अथसि कोई हिसाब थोरी कंदो हा चङो भला वरी अचिजांइ अच्छा चङो भाउ गुल बोल जी मोकिलाणी कान्हे हा मोकिलाणी कान्हे गॾाई अहिड़ी पार कम जी मड़ी पार थो हुजे हा तूं गणजी न कर महिरबानी चङो बुधी चङो अबा अरे ॿुध त पैसा घणा थिया अथई छा जो केरु नथो वठई पोइ बि थो पियो मोकिली हू मुंहिंजो भाउ आहे सकीना हिन ॾुखे वक़्त में हुनजी मदद मां न कंदुसि त ॿियो भला केरु कंदो भाउ ऐं जॾहिं तोखे ज़रूरत हुई पैसनि जी तॾहिं किथे हो इहो तुंहिंजो भाउ जेको पाण मिसकीन हूंदो सो ॿिए जी कहिड़ी मदद करे सघंदो तूं त का चरी आहीं हुनजा पंहिंजा कहिड़ा सुठा हाल हुआ जो मुंहिंजी मदद करे हा त हुनजी ज़ाल सॼा पला काथां वठंदी हुई कीअं चाढ़ींदी हुई किथां आणींदी पैसा अरे इहो तूं भोरड़ो आहीं माण्हू ॾाढा चालाक अथई कुझु बि सही पर ही वक़्तु हिननि ॻाल्हियुनि खे यादि करण जो न आहे सकीना ही वक़्तु त आहे लेखे चोखे जो त भले त पंहिंजे हियां में बि चूंटी पवेसि सकीना कुझु त सोच माण्हू छा चवंदा माण्हुनि जी हुननि परवाह कई हुई जो असां कयूं अरे कुझु पंहिंजी सोच बि हलाए पर मतड़ियो न थी जिन हुननि खे हेराई त सुभाणे लॾो खणी अची घर में वेही रहंदई पोइ वेठो हथ हणजांइ भल अचे जी अचे हू मुंहिंजो भाउ आहे ही घर बि उन्ही जो ई आहे अजायो मथो खाई वई आहीं मानी खाई वरिती पुट जी बाबा पुट तूं ये थाम खणी रखी है शाबाश पुट बस पुट हाँ तू भली आराम कर सो शाबाश करे वई मासी हली मां वटि वई हुयसि छो ख़ैर हिकु घर में ॻाल्हि ॿोल कई अथमि थाम मलाणी ॿोहारी कढण जी 300 रुपया महीनो मिलंदो ही 50 रुपया अॻुवाट वठी आई आहियां मुझे हूंदे तो माण्हुनि जे घर में नौकराणी थींदी अरे इहो सही सघंदुसि मां इहो कमु मां पंहिंजी ख़ुशी सां बि न पई कयां माण्हू असां ते आङुरियूं खणंदा अपाहिज ते आङुर खणणु सवली थींदी आहे तूं ई त चवंदो आहे त असांखे हक़ीक़त खे क़बूल करणु खपे का हक़ीक़त छा आहे इहा ई न त मां मर्द हूंदे बि घर में वेठो हुजां ऐं तूं माण्हुनि जे घर में मुंहिंजी बेवसी जो प्रचार कंदी वती इहा ई आहे न हक़ीक़त हा इहा ई हक़ीक़त आहे त मां हिकु माज़ूर या पाठ जी ज़ाल आहियां बस जेको कुझु नथो करे सघे रोई थी चई मूंखे हिकिड़ो तुंहिंजो ई त सहारो तूं बि इहे हिमत हारींदी त पोइ मुंहिंजो छा थींदो हिम्मत नथम हारी तॾहिं त पर बेल पोती कया मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे हा
पर तोखे कहिड़ो लाचार कयो आहे?